नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू बुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसू बुरगड़ी डिवीज़न जे हैदराबाद ब्रांच जे वाटर कोर्स 8AR जे आबादगार पिलो खान छिलगड़ी, गुल मोहम्मद मरी, गुलज़ार भैयो, जुमो छिलगड़ी, जाम खान ऐं ॿियनि जी अॻवानी में मसू सब डिवीज़न जे इरीगेशन जे SDO ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हैदराबाद ब्रांच जे SDO ब्रांच जे वाटर कोर्स 8AR तोड़े ॿिनि ग़रीबनि जा वाटर कोर्स बंद करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि क़ीमती फसल सुकी रहिया आहिनि। चयो त हाणे नए आयल SDO इरीगेशन मज़र मेमण वाटर कोर्स खोलण जी ॻरी रिश्वत तलब करे रहियो। आबादगारनि चयो त असां हैदराबाद ब्रांच जे 8AR जा आबादगार सेक्रेटरी आपाशी ऐं सूबाई वज़ीर इरीगेशन खां मुतालबो करियूं था त खुदारा असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई असांजा फसल सुकण खां बचाया वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। असांजे वाटर खे बंदि करे सफ़ा सोढ़ो करे छॾियो, जंहिं में पाणी कोन थो वहे। ऐं असांजो अॼु एहतजाज इन हिसाब सां आहे त असां ग़रीबनि खे पाणी पंहिंजो हक़ जो ॾिनो वञे। ऐं जीअं असां पाणी जी घुर था करियूं त असांखां रुश्वत घोरी ऐं पैसा वरिता था वञनि। जे पैसा नथा ॾियूं त असां ते कूड़ा केस कया था वञनि। जीअं त पप्पू कीड़े ते हींअर कूड़ो केस कयो वियो आहे, चए लख रुपया बि ॾिनो, पर उहो बि हुननि वठी वरी बि हुन ते कूड़ा FIR कटे छॾियो। जीअं गांवर खान छलगड़ी ते बि हिननि पहिरीं कूड़ी FIR कटी जी, ऐं हींअर वरी उन ॾांहुं लेटर मोकिलियो। जीअं असां ग़रीब जेके आहियूं हारी इन्हनि ते जे केस कंदा त असां बच्चनि खे खराईंदासीं या पुलिस जी पूरी कंदासीं या पाणी जी कंदासीं। हाणे असां उहिदेदार अमलदारनि खे चऊं था त असांजे MNA तारिक शाह जामोट MP असांजो जाम खान शोरे खे असांजो अर्ज़ु आहे त असां ग़रीबनि जी मदद कनि ऐं अहिड़नि ऑफिसरनि रिश्वतखोर ऑफिसरनि खां असांजी जान छॾाइनि ऐं जेके करप आहिनि, जेके पैसे खां सवाइ असां सां ॻाल्हाइनि कनि था ऐं असांजा फसल सुकनि पिया। असां वटि का बि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जो असां फसल खां सवाइ ॿी का तारीख़ कमाए पंहिंजे बच्चनि खे खारायूं। साईं जिन खे अर्ज़ु आहे त असांजे वधि में वधि मदद कंदा। ऐं असां इरीगेशन ऑफिसरनि ॾाढो तंग कयो वियो आहे, ज़लील कयो अथनि। तव्हां वाटर ॾिसो बंदि करे छॾिया अथनि। रिश्वतखोरी चवंदा असांखे ॾियो, असांखे ॾियो त असां खोलियूं, न त कोन खोलींदासीं। अची ॾिसी वञो, खुदारा महिरबानी करे असांजो ई मसइलो हल करे छॾियो। असांजो को बि उन जहिड़ो आहे न फसाद आहे न को छा आहे। असां पंहिंजा नंढा नंढा बच्चा पालींदासीं, इहो ई असांजो कारोबार आहे। न को बि असां वटि को माल मिल्कियत आहे त को छा आहे। जेको आहे सो ज़ुल्म करे विया आहिनि, असांजो पाणी बंदि करे विया आहिनि, जंहिंमें असां अचूं था असांखे धमकी ॾियो ऐं पेस्टर ॾेखारियो, जंहिंमें दारोगा ऐं सभु कठे आहिनि, पुलिस वठियो वेठा आहिनि। असांजा डुड़ा असांजा वाटर बंदि करे छॾिया आहिनि, असांजा बच्चा लंघण वेठा आहिनि। ईद लॻी पई आहे, ईद जो ख़र्चु असांखे ॾियो, असां पंहिंजे बच्चनि खे ॾियूं या हिननि खे ॾियूं। असांजे लाइ ज़ुल्म कयो वियो आहे, महिरबानी कयो इहो ज़ुल्म असांजो हटायो वञो, असांजे पाणी हक़ जो ॾियो वञो। असांजे पंहिंजो इलाइक़े जे MNA साहब क़िबला साईं तारिक हुसैन शाह जामोर साहब खे ऐं पंहिंजो असांजो MP आहे सरदार जाम खान शोरे साहब खे ऐं ॿियनि वसवारनि खे, चीफ इरीगेशन खे ऐं CM पंहिंजो सिंध खे ऐं पंहिंजो वज़ीर आज़म खे ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे त महिरबानी करे हीअ जेके नाजाइज़ी असां सां ज़ुल्म थिए पियो, असां ग़रीबनि सां, असांजे हारियुनि सां ऐं नंढनि ज़मींदारनि सां जेको ही पाणी बंदि करे इरीगेशन वारा असांखां ॻरी रिश्वत घुरी रहिया आहिनि, इन जो असां सां जेको आहे सो असांजो ई मसइलो हल करायो वञे ऐं मोगा जेके ग़लति लॻल आहिनि नाजाइज़ी इहे ख़त्म करे असांखे जाइज़ पाणी ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।